पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1 जे तरफ़ां हेड मास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जे तरफ़ां खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6, 7, 8 ऐं 10 जी रियाज़ी जो हिकिड़ो टॉपिक पढ़ंदासीं जंहिंजो नालो आहे अलामती सूरत, अलामती नमूनो या अलामती तरीक़ो। प्यारा ॿारो, असां वटि जेके बि सेट खे ज़ाहिर करण जा तरीक़ा आहिनि, पहिरें नंबर ते बयानी तरीक़ो, ॿिए नंबर ते आहे जदोली तरीक़ो, टे नंबर ते आहे अलामती तरीक़ो। इहे सभु जेके तरीक़ा आहिनि सेट खे ज़ाहिर करण जा, उहे 6 क्लास जे अंदरि बि मौजूदु आहिनि, 7 क्लास जे अंदरि बि मौजूदु आहिनि, 8 क्लास जे अंदरि बि मौजूदु आहिनि ऐं 10 क्लास जे अंदरि बि मौजूदु आहिनि। हाणे असां हिते लिखी छॾियो आहे त हीअ जेका क्लास आहे 6, हीअ टॉपिक जेको आहे अलामती नमूनो या सूरत 6 जे लाइ बि मौजूदु आहे, 7 जे लाइ बि मौजूदु आहे, 8 जे लाइ बि मौजूदु आहे ऐं 10 जे लाइ बि मौजूदु आहे। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ंदासीं त अलामती सूरत, अलामती नमूनो या अलामती तरीक़ो कंहिंखे चवंदा आहिनि। हीअ सेट खे ज़ाहिर करण जो तरीक़ो आहे, पर इन जी जेका वसफ़ आहे उहा छा आहे। चए थो सेट खे कुझु ख़ासि निशाननि वसीले विची ॾिंगी जे अंदरि लिखण खे अलामती तरीक़ो चइबो आहे। सेट खे कुझु ख़ासि निशानियूं आहिनि रियाज़ी जूं, उन वसीले ज़ाहिर करणु ऐं उनखे विची ॾिंगी जे अंदरि लिखण खे छा चइबो आहे, अलामती तरीक़ो, सूरत या नमूनो चइबो आहे। हाणे असांखे चए थो त हमेशह यादि रखो, हिन सेट खे ज़ाहिर करण जे लाइ बयानी ऐं जदोली सूरत मां अलामती सूरत में तब्दील कंदासीं। जेकॾहिं असां कंहिं बि सेट खे असां अलामती सूरत, नमूनो या तरीक़े में तब्दील कंदासीं त पहिरियां असां वटि सेट या त बयानी सूरत में हूंदो या जदोली सूरत में हूंदो। इन हिकु ई वक़्तु ॿिन्ही में बि थी सघे थो, पहिरियां बयानी में लिखियलु हूंदो, जदोली में बि लिखियलु हूंदो। असांखे छा करिणो आहे प्यारा ॿारो, अलामती सूरत, नमूने या तरीक़े में तब्दील करिणो आहे। इन खे वरी उनखां बाद में हिन जी ॿी शर्त आहे, हिन सेट खे रियाज़ी जे कुझु ख़ासि निशाननि वसीले ज़ाहिर करणु आहे। चए थो जेकॾहिं तव्हांखे अलामती सूरत में को बि सेट ज़ाहिर करिणो आहे त सभ खां पहिरियां तव्हांखे कुझु ख़ासि निशानियूं यादि करणियूं पवंदियूं। उन्हनि ख़ासि निशाननि खे यादि कंदव त तव्हां अलामती सूरत में कंहिं बि सेट खे लिखी सघो था। प्यारा ॿारो, उहे अलामती निशानियूं कहिड़ियूं आहिनि? हीअ पहिरीं निशानी आहे, हीअं हिनखे चवंदासीं जडेता। ॿी निशानी आहे, हिन खे चवंदासीं तालुक़ु रखे थो। टी निशानी आहे जंहिंजे मथां हीअ काट ॾिनल आहे, यानी हीअ एप्सलान आहे, एप्सलान जे मथां काट ॾिनल आहे। इन जो मतिलबु आहे तालुक़ु नथो रखे। इन जो मतिलबु आहे तालुक़ु नथो रखे। जेकॾहिं हीअ निशानी आहे, इन जो मतिलबु आहे वॾो आहे। हीअ निशानी आहे, इन जो मतिलबु आहे नंढो आहे। हीअ निशानी आहे, नंढो आहे या बराबरि आहे। हीअ निशानी आहे, इन जो मतिलबु आहे वॾो आहे या बराबरि आहे। हीअ निशानी आहे, इनखे असीं छा चवंदासीं ऐं। हीअ निशानी आहे, इनखे छा चवंदासीं या। हीअ जेका निशानी आहे इहा आहे बराबरि आहे ऐं हीअ निशानी आहे इहा छा आहे, बराबरि न आहे। हमेशह यादि रखो, बराबरि न आहे जे मथां असां ईअं काटो ॾींदा आहियूं। प्यारा ॿारो, जेकॾहिं तव्हांखे अलामती सूरत, नमूने या तरीक़े, अलामती तरीक़े सां कंहिं बि सेट खे लिखिणो आहे त सभ खां पहिरियां तव्हांखे हीअ निशानियूं यादि करणियूं पवंदियूं ऐं इहा ॻाल्हि बि यादि करणी पवंदी त पहिरियां उहो सेट बयानी या जदोली सूरत में थी सघे थो, पोइ असां उनखे अलामती सूरत में तब्दील कंदासीं। हाणे सभ खां पहिरीं मिसाल वठंदासीं। पहिरीं मिसाल आहे पहिरियां 10 कुदरती अददनि जो सेट। हीअ हिकिड़ो बयानी तरीक़ो आहे। इन बयानी तरीक़े खे असां जदोली तरीक़े में तब्दील कंदासीं। जदोली तरीक़ो आहे ए बराबरि आहे विची ॾिंगी शुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यानी ए जा मेंबर आहिनि 1 खां वठी करे 10 ताईं। तव्हां हाणे चए थो हीअ जेको आहे पहिरियां 10 कुदरती अददनि जो सेट आहे। कहिड़ो? पहिरियां 10 कुदरती अददनि जो सेट। त हिन खे अलामती सूरत में कीअं लिखंदासीं? चए थो ए बराबरि आहे विची ॾिंगी शुरू x such that x belong to n and x less than or equal to 10। हिन खे इंग्लिश में, अंग्रेज़ी में कीअं पढ़ंदासीं? x such that x belong to n and x less than or equal to 10। हाणे हिन खे सिंधी में कीअं पढ़बो? सिंधी में पढ़बो अहिड़नि सभिनी x अददनि जो सेट जेके कुदरती अददनि जा सेट n जा रुकन बि आहिनि, कुदरती अदद सेट n जा रुकन बि आहिनि ऐं x जेको आहे यानी उहे जेके नंबर आहिनि 10 जे बराबरि या 10 खां घटि आहिनि, यानी 10 खां नंढा या 10 जे बराबरि बि आहिनि। असां इनखे वरी दोहराईंदासीं त x such that x belong to n and x
लेस देन और इक्वल टू 10। इनके कीअं पढ़बो सिंधी में? अहिड़नि सभिनी एक्स जो सेट जेके कुदरती अददनि जा सेट एन जा रुकन बि आहिनि, एक्स एन जा रुकन बि आहिनि, ऐं एक्स जेको आहे उहो 10 खां नंढा या 10 जे बराबरि बि आहिनि। प्यारा ॿारो, हाणे असांखे सम्झी विया हूंदव तव्हां कंहिं बि सेट खे अलामती सूरत या तरीक़े में लिखण खां पहिरियां उहो सेट असांजो छा थी सघे थो? बयानी बि थी सघे थो, जदोली बि थी सघे थो। असां उन्ही खे छा कंदासीं? अलामती सूरत में तब्दील कंदासीं। अलामती सूरत में तब्दील करण जे लाइ असांखे कुझु निशाननि जे मथां अबूर हासिलु करणो पवंदो। इहे निशानियूं यादि करणियूं पवंदियूं त पोइ असां उनखे असां कंहिं न कंहिं अलामती सूरत में लिखी सघूं था। पहिरां बरो ॿी मिसाल आहे जंहिंमें असां वटि सेट जेको आहे ज़ाहिर थियल आहे जदोली तरीक़े में। बी बराबरि आहे, मेंबर आहिनि 2, 4, 6, अञा बि मौजूदु आहिनि, ॿिया मेंबर बि आहिनि, हलनि था। त हिन खे पढ़बो कीअं? हिन खे लिखबो कीअं? बी बराबरि आहे एक्स सच दैट एक्स बिलोंग टू बी विचीडिंगी बंद। एक्स सच दैट एक्स बिलोंग टू बी। हाणे चए थो हिन खे पढ़बो कीअं सिंधी में? चइबो सेट बी एक्स रुकननि जो सेट आहे। सेट बी जेको आहे एक्स रुकननि जो सेट आहे ऐं इहे जेके सभिनी ॿधी अदद सां तालुक़ रखे थो। जेको एक्स जेको आहे उहो सभिनी ॿधी अददनि सां छा रखे थो? तालुक़ रखे थो। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी आया आहियूं त अलामती सूरत उहा सूरत हूंदी आहे जंहिंमें कंहिं बि सेट खे ज़ाहिर करण जे लाइ असांखे कुझु निशानियूं कतब आणियूं पवंदियूं आहिनि। उहो जेको अलामती सूरत में जेकॾहिं कंहिं सेट खे लिखंदासीं त पहिरियों को न को सेट जेको असां जंहिंखे असां तब्दील कंदासीं अलामती सूरत में, उहो सेट असांजो या त जदोली सूरत में बि थी सघे थो या बयानी सूरत में बि थी सघे थो। प्यारा ॿारो, सुभाणे असां मैथमेटिक्स जो को ॿियो नओं टॉपिक पढ़ंदासीं। तेसिताईं उस्ताद इनायतुल्लाह लाशारी खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।